बदीन शहर का मास्टर अब्दुल खालिक खोसो, उस्ताद आहिन गुलाम हुसैन खोसो, शगुफ्ता नाज खोसो, बेबी यास्मीन गुल खोसो ऐं इरम गुल खोसो। सही असांखे लफ़्ज़ चूंडे शहर 60 मेल खां गुलाम मुस्तफ़ा जमाली मोहम्मद मलूक जमाली जो ख़त मिलियो आहे ऐं शहर 60 मेल खां ई असांखे 2 ख़त मिलंदा आहिनि। गुलाम मुजतबा जमाली, वकास अली जमाली, उमेर अली जमाली जो ख़त मिलियो ॻोठ जमीलाबाद लॻ बाडर शहर खां। मोहम्मद बिरोही, निसार बिरोही, अज़हर बिरोही ऐं फ़कीर सोहराब ॾहर जो ख़त मिलियो आहे। ऐं सन खां असांखे लखा ॾिनो खोसो ख़त लिखी मोकिलियो आहे। इहे हुआ उहे ख़त जेका अॼु ॾींहं ताईं मूंखे डाक मौसूल थी ऐं मूं प्रोग्राम में शामिलु कई ऐं जेकॾहिं हाणे डाक मिलंदी त यकीनन उहा अॼोके प्रोग्राम में त शामिलु न थी। बाक़ी अव्हांजा ख़त मूंखे ॿिए ॾींहुं 3 ॾींहं आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी रहां त प्रोग्राम जे लाइ कुणो असां कहिड़े महिरबानी खां कढायो, कहिड़ो असांजो हिते महिरबानी मौजूदु हो जेका असां कुणो कढायो। बिल्कुलु असां जेको कुणो आहे उहो कढायो। असांजे ड्यूटी ऑफिसर ऐं अनाउंसर असांजो जो साथी आमिर अब्बास इन वटि स्टूडियोस में मौजूदु आहे। असां चयो आमिर अब्बास खे त हिननि ख़तनि मां हिकिड़ो ख़त अखियूं बंदि करे हिकु खणी ॾियो त जीअं असां महिरबानी पसंदि जा गीत बि ॿुधूं ऐं उनखे अॼोके प्रोग्राम में विनर बि करार ॾियो। हुन जे महिरबानी जो ख़त पुणे में कढियो आहे उहो आहे ॻोठ सन्याणी लाखेर, तलके खैपुर नाथन शाह जो, वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, ज़मीर अहमद लाखेर, शिराज अली लाखेर ऐं अली रज़ा लाखेर। असांजी तरफ़ां पूरी टीम जी तरफ़ां, मुंहिंजी तरफ़ां, प्रोड्यूसर जी तरफ़ां ऐं मुदसिर ऐं आमिर जी तरफ़ां ऐं नवाज़ जी तरफ़ां तव्हां सभिनी खे लख लख मुबारकूं हुजनि।
प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां मोहम्मद यासीन जूने जो अवां जी ख़िदमत में पेश करे रहियो आहे। मुअज़्ज़िज़ सामीन, हाणे जीअं त मूंखे तारुफ़ नशर करणो हुयो नाज़ ख़मीसे ख़ान सोलंकी जो, सो बि असांखे मौसूल कोन्हे थियो ऐं कुझु असांजा महिरबान नाराज़ आहिनि त अॼु असां सही लफ़्ज़ मुंतख़ब करे अव्हांखे ख़त लिखिया पर अञा ताईं पहुता छो कोन्हनि ऐं केॾा ख़त गुम थी था वञनि। अदा जेकॾहिं मूं ताईं पहुचनि हा त जीअं मूं ॿिया ख़त एॾा शामिलु कया, अव्हांजा ख़त बि ज़रूरु शामिलु कया हुआ। बाक़ी ब्रेक डाउन जे टाइम में मूं को बि ख़त कोन पढ़ियो ऐं जेको छॾियो हुयमि वरी उन ख़त खईं अव्हांजा नाला खयमि। हाणे जेका झलक आऊं अव्हांखे ॿुधाईंदसि उहा त ॿुधाईंदसि, पर कुझु जेके झलक प्रोग्राम में लफ़्ज़ हली चुका आहिनि उन्हनि जी झलक बि अव्हांखे ॿुधाईंदी थी हलां त कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में हलिया आहिनि। इहे तक़रीबन इलाही आहिनि ऐं तव्हां यकीननि पंहिंजे मोबाइलनि में इहे तव्हां प्रोग्राम रिकॉर्ड करे वठंदा त वधीक तव्हांजे लाइ बहितरु थींदो। उन में लफ़्ज़ जेके आहिनि लफ़्ज़ अङण, सॼण, गुल, चंड, साल, ज़िंदगी, शहर, मन, इश्क, महबूब, पुनल, सिक, याद, शाम, दर्द, कैद, मिठा, जीव, जानिब, मोहब्बत, पिरी, नीह, जानियड़ा, दिलरुबा, प्यार, दिलड़ी, खुशी, मनठार, ख़त, नातो, कुर्ब, सावण, निंड, सूर, हवा, सनम, साथ, माण्हू, मारू ऐं अॼोको लफ़्ज़ आहे क़िस्मत। ये लफ़्ज़ हली चुका आहिनि ऐं यकीननि तव्हां रिकॉर्ड करे वरिता हूंदा पंहिंजे मोबाइलनि में, छो त लिखणु एतिरी जल्दी मुमकिन कोन्हे ऐं इन खां वधीक स्पीड घटि बि नथी रखी सघां। ऐं पंहिंजो जीअं त मूं अव्हांखे पहिरीं बि गुज़ारिश कई हुई त अव्हां लफ़्ज़ जेके आहिनि से पाण वटि महफ़ूज़ करे रखो त कहिड़ा लफ़्ज़ हली चुका आहिनि, असांखे ॿीहर वरी उहे लफ़्ज़ न हलाइणु घुरिजनि। ऐं कुझु अव्हांजा ख़त आहिनि उन्हनि जी बि असां मोट ॾींदा हलंदासीं। गुल मोहम्मद ख़ासि खैली, नबी सर रोड खां, मास्तर हबीबुल्ला ख़ासि खैली, मोहम्मद अली ख़ासि खैली, वफ़ा हाजी ख़ान ख़ासि खैली ऐं सिकंदर अली ख़ासि खैली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासि खैली। हिननि लिखियो आहे त अदी अव्हां मूंखे प्रोग्राम में शामिलु कोन था कयो, 3 महीननि खां आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे जो ख़त शामिलु नथा कयो। अदा आउं बार बार चवंदी आहियां त ख़त अव्हांजो ख़त फोटो में लिखी मोकिलींदा कयो, अव्हांजा ख़त शामिलु थींदा। बाक़ी सिलसिले जे लाइ जेकॾहिं अव्हां अखर चूंडे मूंखे सही अखर चूंडे ख़त लिखी मोकिलींदा त आउं बिल्कुलु अव्हांजे ख़तनि खे शामिलु कंदसि। ठीकु आहे न। मास्तर हबीबुल्ला ख़ासि खैली, तव्हां जेकॾहिं सही लफ़्ज़ चूंडे सिलसिले इंतिख़ाब जे लाइ ख़त लिखंदा त बिल्कुलु आउं अव्हांजो ख़त प्रोग्राम में शामिलु कंदसि। इन खां अलावा कुझु नाला त हूअं ई खणंदसि, पर हिकिड़ो असां वटि कमर्शियल प्रोग्राम आहे उहो बि हलंदो। असांखे कुझु नाला आहिनि जीअं झांगारा खां हुसैन बख़्श नोहाणी बि चए थो अदी असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो हर हफ़्ते असां मैसेज कंदा आहियूं पर अव्हां असांजे मैसेजनि खे शामिलु कोन कंदा आहियो, असांजो नालो कोन खणंदा आहियो। अदा बिल्कुलु ॾिसो अॼु अव्हां जो नालो बि शामिलु थी वियो हलियो हुसैन बख़्श नोहाणी। ऐं चोहर जमाली में नाज़ नंगर ख़ान जमाली चए थो अदी मूंखे बि यादि कंदा कयो, मूंसां गॾु महराब ख़ान जमाली बि आहे ऐं ज़करिया महराब जमाली आहे, मोहम्मद हाशिम जमाली आहे ऐं ॿिन्हनि सां गॾु ग़ुलाम कादिर जमाली बि आहे। तव्हांजी महिरबानी अदा ॻोठ हाजी सुल्तान लुंड में प्यार अली लुंड असांजो प्रोग्राम ॿुधे पियो ऐं हिन खे गोलाची में ग़ुलाम रसूल नोहाणी, इरफान अली नोहाणी, विलेज फुलकुई थर में गुल हसन नोड़ियो ऐं इन्हनि जा नंढड़ा बि असांजे प्रोग्राम खे ॿुधंदा आहिनि। बदीन में साइमा नाज़, शहनाज़ नाज़ मला ऐं बेबी फरज़ाना फिज़ा मला, एम रफ़ीक मला चवनि था असां प्रोग्राम ॿुधूं पिया, तव्हांजी बि महिरबानी। ऐं नाला इलाही आहिनि जेके आउं कोशिशि कंदसि त प्रोग्राम जी इहा झलक आहे। इन मां अव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ चूंड करे असांखे जल्द खां जल्द ख़त ॾियारे मोकिलियो। अव्हां बि कुझु असां सां मतिलबु त तावन कंदा कयो। जेकॾहिं असां चवंदा आहियूं अव्हांखे हर प्रोग्राम में आउं चवंदी आहियां त जल्दी खां जल्दी तव्हां लफ़्ज़ जेको आहे चूंडे असांखे ख़त लिखी मोकिलियो त जीअं मूंखे जल्द ख़त मिलनि त आउं सिलसिले में अव्हांखे शामिलु कयां। जेकॾहिं ख़त मूंखे न मिलंदा त आउं
ज़ाहिर ऐं को ख़त असां साइड ते करे हिकिड़ा ख़त शामिल न आहियूं कंदा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त इहा जेका लिस्ट मूंखे मिली जेके मूं हाणे अव्हांखे लफ़्ज़ नोट कराया त इहे हली चुका आहिनि उहा लिस्ट असांखे बेगना मोरी जे मास्तर रब ॾिने समय लिखी मोकिली उन्हनि जे थोरनि सां इहा लिस्ट जेका आहे मूं वटि महफ़ूज़ पई आहे ऐं हाणे जेके बि लफ़्ज़ हलंदा वेंदा आउं हिन में नोट कंदी वेंदी आहियां त मूं वटि बि हूंदा आहिनि पर कॾहिं इंसानु आहे कंहिं कमकार में लफ़्ज़ रहिजी बि वेंदा आहिनि इन करे अव्हां दिलि में न कंदा कयो नज़ीर हाजी मोहम्मद छतल नज़ीर जी रिंद दरगाह शाह शकरगंज खां तव्हांजो ख़त मिलियो आहे तव्हांजी बदा तमामु घणी महिरबानी तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया ऐं प्रोग्राम में ख़त लिखी मोकिलियो अथव असांजे ईंदड़ हफ़्ते जो विनर आहे ॻोठ सन्याणी लाखेर तरीक़े ख़ैरपुर नाथन शाह जो वफ़ा वज़ीर अहमद लाखेर समीर अहमद ऐं हिननि जा साथी असां त तव्हांखे मुबारकूं ॾिनियूं हाणे तव्हांजा दोस्त जेके आहिनि से यकीनन फ़ोन करे अव्हांखे मुबारकूं ॾींदा ऐं तव्हां ख़ुशि थींदा हूंदा हिन ख़ुशी खे सभिनी में विरायो मुर्कूं विरायो मोहबतूं वंडियो अलाह अव्हां सभिनी खे ख़ुशि रखे ऐं हाणे ॿुधंदासीं कमर्शियल प्रोग्राम हुन खां पोइ उहो गीत ॿुधंदासीं जंहिंमें लफ़्ज़ हूंदो क़िस्मत जेको सिंध हेल्थ केयर कमीशन खां रजिस्टर्ड आहे ऐं उन जा तमामु बाक़ाइदा रजिस्टर्ड क्वालिफाइड ते अचण खां पोइ पूरी तसल्ली करियो त अव्हां इलाज जे लाइ हकबाहू दवाख़ाना ते आया आहियो एड्रेस हकबाहू दवाख़ानो वेझो शहीद बेनज़ीर भुट्टो फ्लाई ओवर साम्हूं इलाइट बैंक हाला नाका बस स्टॉप हैदराबाद वधीक राब्ते जे लाइ मोबाइल नंबर 301 प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां मोहम्मद यासीन जूने जो आवाज़ लाइ पेश करे रहियो आहे दुरेजी बलोचिस्तान जे ॻोठ सावण छुटो खां वफ़ा कमरुद्दीन छुटो ऐं नूर मोहम्मद छुटो इम्तियाज़ अली छुटो ऐं नज़र अली छुटो प्रोग्राम ॿुधनि पिया ॻोठ अबूबकर दुरेजी बलोचिस्तान खां सोज़ अली छुटो ऐं मजबूर अलह बचायो ऐं अब्दुल अज़ीज़ छुटो ॻोठ अबूबकर छुटो दुरेजी बलोचिस्तान खां अब्दुल हमीद छुटो ऐं इम्तियाज़ अली ऐं शहर शुरान बलोचिस्तान खां मोहम्मद इसाक रिंद चवे थो त अॼु असां प्रोग्राम ॿुधूं पिया था तव्हां सभिनी जी महिरबानी प्रोग्राम असांजो रुस्तम पंवर बि ॿुधंदो आहे ॻोठ पुनो ख़ान पंवर खां ऐं सखर खां सिकंदर अली शंभाणी चए थो अॼु असांखे प्रोग्राम में शामिलु कयो असां बि तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया शहर भिरिया खां आजिज़ अमानुल्ला विस्तड़ो असांजे प्रोग्राम में शामिलु आहे ऐं ठरी निज़ामाणी में असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि मुश्ताक निज़ामाणी ऐं हुन सां गॾु इन्हनि जा खोड़ सारा दोस्त तव्हांजी बि महिरबानी ऐं शहर नवकोट खां महबूब अली मरी अब्दुल रहीम मरी अब्दुल करीम मरी ऐं अब्दुल हकीम मरी ॻोठ काज़ी आरिफ़ मेहड़ खां वफ़ा यासीन चांडियो ऐं यामीन अली चांडियो ऐं यासिर अली चांडियो तव्हांजी बेदा महिरबानी ॻोठ ठरी निज़ामाणी खां ई सिराजुद्दीन निज़ामाणी बि चए थो जीअं आउं प्रोग्राम ॿुधां पियो खारो छाण खां नाशाद ख़ासि कयली सखी ॼामदातार खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो ऐं ॻोठ रईस ग़ुलाम अली चांडियो माखंडी खां बेवस आदम चांडियो ग़ुलाम अली चांडियो नूर हसन चांडियो ऐं मेहदी हसन चांडियो तव्हांजी बि महिरबानी अदा तव्हां इलाही ॾींहंनि खां पोइ प्रोग्राम तव्हांजा मैसेज मिलंदा रहंदा आहिनि पर वक़्तु जेको आहे सो हिन ॻाल्हि जी इजाज़त न आहे ॾींदो त आउं एॾा नाला शामिलु करे सघां पोइ रहिजी वरी तव्हांजा नाला वेंदा आहिनि
ॻोठ गोराड़ो थर पार कर में रब ॾिनो रिंद ऐं इमरान अली रिंद ऐं दिलबर अली रिंद असांजे प्रोग्राम खे ॿुधो पियो शहर वाही पांधी में नज़ीर अहमद लुंड बलोच ऐं खानपुर खां मोहम्मद ख़ान बिरोही अली अकबर ख़ासि केली असांजे प्रोग्राम में ॿुधनि पिया गंवर सियाल में वफ़ा मुनीर अहमद सियाल थरपारकर जे ॻोठ हाजी आचार लुंड में अली अकबर लुंड ऐं अवेस लुंड ऐं सिकंदर लुंड असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया किरचात कोहिस्तान में मोहम्मद यूनुस कबूल चए थो त आऊं भॻवान जो प्रोग्राम ॿुधंदो आहियां मूंखे त शामिलु कंदा कयो बिल्कुलु अॼु तव्हां बि शामिलु थी विया खंड जंग खां वफ़ा राहिब अली छुटो स्टेशन पाटोयूं खां फ़कीर एजाज़ संजराणी ऐं फ़कीर मुख़्तियार अली संजराणी असांजा पुराणा ॿुधंदड़ आहिनि मूंखे ख़बर आहे त इलाही अरसे खां असांजा प्रोग्राम ॿुधंदा आहियो शहर नओं आबाद खां शौक़त अली मरी अकरम अली मरी नाला अञा बि आहिनि पर आउं चाहियां थी त हिकिड़ो गीत ॿियो ॿुधी वठूं जंहिंमें लफ़्ज़ आहे क़िस्मत शाह बंदर में वफ़ाला रिनो अब्बासी असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि ॻोठ मिठू ख़ान लुंड थरपारकर में रजब अली बलोच ऐं एहसान जान बलोच चवनि था त असां प्रोग्राम ॿुधूं था असांखे बि शामिलु कंदा कयो बिल्कुलु अदा तव्हांखे असां शामिलु कयो ऐं राजभा बदीन में हनीफ़ जमाली ॻोठ शाहपुर चाकर खां मोहम्मद सलीम कीरियो ऐं अब्दुलसलाम कीरियो मसू बोज़दार में अब्दुलसलाम बोज़दार असांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे तव्हांजी बदा महिरबानी ॻोठ अबू बकर दुरे जी बलोचिस्तान खां बि मूं इलाही
नाला शामिल कया आहिनि मोहम्मद ईसा चुटो असद चुटो मोहम्मद यामीन चुटो इलाही नाला आहिनि जेके असांखे दुरे जी बलूचिस्तान में ॿुधंदा आहिनि तव्हांजी तमामु घणी महिरबानी अदा मोहम्मद वसीम रिंद बि आहे दुशोरान बलूचिस्तान में ममताज़ छोटो बि आहे ऐं ॻोठ हाजी आचार लुंड में सिकंदर लुंड ऐं अब्दुरहमान लुंड ऐं असांजे प्रोग्राम खे निबाड़ो गजू में अलाह ॾिनो गजू ॿुधंदो आहे अलाह ॾिना तव्हांजी बदा तमामु घणी महिरबानी शहर दुरे जी का वफ़ा कमरद्दीन छुटो ऐं तव्हांखे अॼु मूं दुरे जी वारनि जा चङा नाला खयां छो त रहिजी वेंदा आहिनि ॻोठ अबू बकर दुरे जी बलूचिस्तान खां वहीद अली छुटो ऐं अबू तालिब छुटो ऐं शहर नओं आबाद खां मंज़ूर अली महर तव्हांजी तमामु घणी महिरबानी ख़त मिलिया आहिनि हमेशह जीअं ख़त जेके आहिनि से रहिजी वेंदा आहिनि ऐं चाहींदी आहियां त ख़तनि जी मोट ॾिजे जीअं शहर सराड़ी खां मोहम्मद याकूब कीरियो मोहम्मद इब्राहिम कीरियो ऐं मौला बख़्श कीरियो तव्हांजो ख़त असांखे मिलियो आहे त तव्हांजी तमामु घणी महिरबानी ॻोठ गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी चवंदा हुआ मूं बि सही लफ़्ज़ मुंतख़िब करे ख़त लिखियो हो पर अदा खे मूं चयो त तव्हांजो जेकॾहिं ख़त मिले हा त आउं कॾहिं बि नज़रअंदाज़ न कया बिल्कुलु शामिलु कया हा बहरहाल जेकॾहिं तव्हांजो ख़त मिलंदो त ईंदड़ हफ़्ते अवाने ख़त खे ज़रूरु शामिलु कंदासीं ॿिया ख़त जेके आहिनि से संभाले रखां थी इनशाला ईंदड़ हफ़्ते ज़रूरु अवांखे शामिलु करे ॾेखारींदासीं बाक़ी तारुफ़ जेको आहे सो असांखे वफ़ा वज़ीर अहमद अला खे लिखी मोकिलींदो त उहो ज़रूरु शामिलु कंदासीं झलक हिकु भेरो ॿीहर ॿुधी वठो हुन खां पोइ अॼोके प्रोग्राम जो आख़िरी गीत अवांजी समाअत जे नज़र हाणे मुंहिंजे ख़्याल में त इन खां वधीक ॿी का बि आसान झलक न हूंदी जेका आउं अव्हांखे ॿुधायां हिन मां यकीनन अव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त कहिड़ो लफ़्ज़ आहे जल्दी जल्दी ख़त लिखी मोकिलींदा त ईंदड़ हफ़्ते अव्हांखे शामिलु कंदासीं इजाज़त हिन प्रोग्राम जो पेशकार हो मोहम्मद यासीन जुणे जो ठीक टी में गया ॿुधंदा आहियो रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं